नासिक पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नओं दौरो पहुची मोरिया लूप बंद जो दौरो करण बाद मुमताज़ भुट्टो जे वारसनि सां ताज़ियत कई आहे। वधीक तफ़सील मालूम कंदा अख्तर अब्दुल खान। जी अख्तर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मीरपुर भुट्टो दहेसर हाउस ते पहुची वियो आहे, जिते हुन सरदार मुमताज़ अली भुट्टो जे लाॾाणे बैदि संदसि फर्ज़ंद सरदार अमीर बख्श भुट्टो सां जेको आहे त ताज़ियत करे हमदर्दीअ जो इज़हार कयो आहे। मीरपुर भुट्टो दहेसर हाउस ऐं भुट्टो हाउस नौंदुरो विच में सियासी कशीदगी वॾे अरसे खां जेको आहे त हलंदड़ आहे। उन खां पोइ जेको आहे त साल अॻु में सरदार अमीर बख्श भुट्टो पारां केटी मुमताज़ भुट्टो जी जेका हज़ारें एकड़ ज़मीन हुई उहा विचें माण्हूअ जे मार्फत बिलावल भुट्टो ज़रदारीअ खे विकिरो कई, जंहिंखां पोइ जेको विचो माण्हू हुयो उनजी कोशिशि हुई त ॿिन्ही धुरनि में जेके वेश्या आहिनि उहे जेको आहे त वेझा थियनि, जंहिंखां पोइ जेको आहे त अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी पहिरियों दफ़ो जेको आहे त पंहिंजे पार्टीअ जी चेयरमैनशिप संभालण खां पोइ जेको आहे त मीरपुर भुट्टो पहुची सरदार मुमताज़ अली भुट्टो जे वफ़ात ते ताज़ियत कई आहे। जॾहिं त संदसि वालदा बेनज़ीर भुट्टो साहिबा उहा पिणु जेको आहे त सरदार मुमताज़ अली भुट्टो सां पंहिंजे हयातीअ में सियासी जेका आहे त इख़्तिलाफ़ हूंदे सूंदे संदसि वालिद अमीर नवाब नबी बख्श खान भुट्टो वटि वेंदी, हुनजी इयादत कंदी, जंहिंखां पोइ ही पहिरियों दफ़ो आहे जेको आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी भुट्टो मीरपुर भुट्टो पहुतो आहे, जिते हुन अमीर बख्श भुट्टो सां ताज़ियत कई आहे। इन खां पहिरियां जेको आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी कचे वारे इलाइक़े में दरिया में चाढ़ खां पोइ जेको आहे त मोरिया लूप बंद ते दरिया पारां हिट करण वारे जेको आहे त मोरिया लूप बंद ते पहुतो, जिते सूबाई वज़ीर काशी जाम खान छोरो पारां हुनखे ब्रीफिंग ॾिनी वई, जॾहिं त जेको लॻायल एस्पर आहे उन मुतलिक़ पिणु जेको आहे त बिलावल भुट्टो ज़रदारीअ खे आगाह कयो वियो। बिलावल भुट्टो ज़रदारीअ खे हिदायत कई आहे त कंहिं बि सूरत में बंद जी जेको आहे त हिफ़ाज़त करे उनखे हिट करण ऐं उन्हनि जो रुख मोड़ण जे लाइ जेको आहे त उपाउ वरिता वञनि। उन मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम निहायती सख़्तु कया विया आहिनि। जेका आहे त उनजी पर्सनल जेका आहे फोटोग्राफर उनखे कवरेज ॾिनी वई आहे, जेकॾहिं आम जेका मीडिया आहे उनखे कवरेज खां परे रखियो वियो आहे। जी अख्तर, तफ़सील ॾियण जे लाइ अवां जी महिरबानी।